पंहिंजे क्लास फेलो मनु जी यादि में लिखियल अयाज़ जो ही नज़म हीअं लॻे थो ॼण संदसि समूरी शाइरीअ में पाणी वांगुरु जज़ब थी वियो आहे ऐं संदसि हर रोमेंटिक नज़म में कंहिं खेचली छोकिरीअ जे टहकनि वांगुरु नमूदार थिए थो। 1923 ईस्वीअ दायरे शिकारपुर में जनम वठंदड़ ऐं डीजे साइंस कॉलेज में ग्रेजुएशन कंदड़ अयाज़ जॾहिं जनम वरितो तॾहिं सिंधी पंहिंजी आज़ादी जी जंग म्याणी जे मैदान ते हाराए चुका हुआ ऐं होशू जे हयल नारे खे 80 साल थिया हुआ ऐं सिंध 100 सालनि जी आज़ाद हैसियत ऐं 500 सालनि जी सूबाई हैसियत विञाए चुकी हुई ऐं भिटाई जे लफ़्ज़नि में त सिंध जी ॿेड़ी ते न फ़क़ति फिरंगी चढ़िया हुआ पर नाखुआ बि बणिजी चुका हुआ। उन दौर जो शिकारपुर सिंधी तहज़ीब ऐं हुस्न जो आमाजगाह हो। पकनि घरनि कुशादनि अंगणनि ऐं सफ़ाईअ सबबु सिंध जो पहिरियों सजंदड़ शिकारपुर पंहिंजी रवायतुनि लहजे ऐं आदाबनि में सॼी सिंध खां मुख़्तलिफ़ ऐं मुनफ़रिद रहियो आहे। हा अयाज़ पंहिंजा फट बि पुराणा हा ऐं बदनसीबीअ सां पंहिंजा वेज बि अयाणा हा न त हिन चौथी पीढ़ीअ जा पेर वारीअ जे पंध में पिथूं न थियनि हा ऐं तुंहिंजी सिट त हे आज़ादी तोॾां सभु सोड़ियूं घिटियूं वञनि थियूं खे सभु ॿुधनि था ऐं यकीन बि कनि था पर कंहिंखे पैगम्बर जी नसीहत वांगुरु अमल करण लाइ तयारु थी उन जल्लाद जा हथ चुमण नथा चाहिनि जंहिंसां सिर जी सार विसरी वञे थी। सिंध जे सरमस्त आशिक़ ऐं सिंध मथां सलवात पढ़ंदड़ हफ़ीज़ कुरैशीअ जा लफ़्ज़ त जेकॾहिं सिंध आज़ादु न थिए हा त शेख अयाज़ न ॼमे हा के सीने जे तावीज़ बणाइण खां सवाइ बि असां वटि अयाज़ ते ॻाल्हाइण लाइ घणो कुझु आहे। तोड़े जो अॼोकी सिंध सियारे जी रातिनि जहिड़ी ख़ामोश ऐं जून जे निटहण उस जहिड़ी सुनसान आहे पर पोइ बि अञा ही गुगदामनि जो ॾेह न आहे। असां अयाज़ जी शाइरी ते हथ सेके पंहिंजी पिंबड़ियुनि में अटकियल आख़िरी लुड़क लाड़े हिन मौत जहिड़ी माठ में घणो कुझु सोचे सघूं था। ग़ज़ा जी पटी ॿुधाए थी त दरवेश जो गीत मौत खे जीते वियो आहे ऐं टामणी हयल सिंध छा थी चवे तव्हांजी 1995 वारी अॻकथी जो छा थियो। मां हमसफ़र गाॾई सां अयाज़ खां संदसि ज़िंदगी जो आख़िरी इंटरव्यू कंदे पुछां थो। हू चिरकी पवे थो ऐं हथ जे इशारे सां टेप बंदि कराए थो। अहिड़ा सवाल पुछबा आहिनि छा? हू चवे थो अयाज़ सां मुंहिंजो ताल्लुक़ अहिड़ो त न हो जहिड़ो भिटाईअ सां मदन जो हो पर मां कॾहिं बि अयाज़ जी शाइरी जी इबादतगाह में जुतीअ सां दाख़िल न थियो आहियां ऐं न हुन जे किताबनि खे पुठी ॾिनी अथमि। हूअ केर थो टोड़े मक़तल ॾे कंहिं ॻाल्हि ते आहे गतलो को। तोड़े जो अयाज़ 95 सिंध वारे सवाल जो जवाबु न ॾिनो पर हुन ख़ुदि हिकु हंधु लिखियो आहे त सिंध जो माॻु केतिरो दूरि आहे। उन माॻ जे दग ते केरु आहे हू उते पाण पहुची बि सघंदो या न। मुस्तक़बिल जी कुख में छा आहे उन्हनि सवालनि जा जवाब मुंहिंजी शाइरी में न आहिनि पर केतिरा न मुबहम आहिनि। छा मां व्लादिमीर मायोकोविस्की वांगुरु ॾोंके जी चोट ते कुझु लिखी चई सघां थो? हाणे उहो फ़ैसिलो नक़ाद खे करिणो आहे न ॾोके जी चोट ते अयाज़ कुझु चई वियो आहे या न। हुन सभु मट पी छॾिया आहिनि या ईंदड़ ज़माने लाइ कुझु छॾियो आहे। हुन शाइरी जे आसमान ते मौज़ू जो को सितारो मुस्तक़बिल जी कंहिं शाइर लाइ छॾियो वियो आहे या सभु कुझु चई वियो आहे। तारीख़ जी लपेट में आयल अयाज़ ऐं तारीख़ खे लपेट में आणींदड़ अयाज़ खां पोइ को मुस्तक़बिल जो शाइर बि अयाज़ खां वधीक तारीख़ जी लपेट में हूंदो। हुन जे छॾियल गस ते हलंदे ॾात खे न पर सच खे वॾी शइ सम्झंदो। इंसानी ज़िंदगीअ वांगुरु अयाज़ जी शाइरी खे बालकपणे जवानी अधड़ोट उमिरि ऐं पीरी में विरहाए सघूं था। असां को संदसि शाइरी जे तज़ादनि ते नथा ॻाल्हायूं। हूअं बि शाइरी ज़िंदगी वांगुरु तज़ादनि सां भरियल हुजे थी। तज़ादनि खां आज़ादु त सिर्फ़ु मौत आहे जंहिंमें को बि तहरुक न आहे। ज़िंदगी जो किताब त ॾुखनि ख़ुशियुनि मोहबतुनि नफ़रतुनि आदर्शनि ख़्वाबनि ऐं मायूसियुनि सां भरियल आहे ऐं हर लम्हे जो नओं ज़ाइक़ो चखणो पवे रोज़ हिकु नओं सबक़ु सिखणो पवे थो। ज़िंदगी ईअं आहे जीअं अव्हांखे मिले थी उहा न पंहिंजी मर्ज़ी सां मिले न मर्ज़ी सां खसिजी वञे थी।
त अयाज़ जी सिंधड़ी ते सिर केर न ॾींदो खां दुआउनि लिखण ताईं काफ़ी सवाल या निशान आहिनि। छा हिकु मौरख़ जेकॾहिं ख़ुशनसीबी सां शाइर बि हुजे आख़िरी जमार में फ़लसफ़ी बणिजी पवंदो जीअं अयाज़ हो। हीउ मुंहिंजो कमिरो ॼण ग़ार हिरा आहे जंहिंमें मां वेही दुनिया जहान जो अदब पढ़ां थो, सोचां थो ऐं लिखां थो। अयाज़ हिकु कचहरी में मूंखे चयो, मूं चाहियो थे त पंहिंजी शाइरी वसीले अमरता पायां, पर जॾहिं मां तुर्कीअ में रोमन अम्पायर खे ठोटा चॿाईंदड़ जंगी जीनियस हनीबाल जी क़बर ॾिठी जिते काठ जा 2 तख़्ता पिया हुआ त मां अमरता जी ख़्वाहिश ख़तमु करे छॾी। हुन कचहरी खे अॻिते वधाईंदे चयो, हूअं बि मुंहिंजी शाइरीअ जो मुस्तक़बिल मुंहिंजी ॿोली ऐं वतन सां लाॻापियल आहे। जेतिरी अहमियत ऐं मर्तबो उन्हनि खे मिलंदो मुंहिंजी शाइरी खे बि उहो मर्तबो ऐं हैसियत मिलंदी। हुन जी गुफ़्तगू जारी रहे थी। बाक़ी हिकु ॻाल्हि मां दावा सां चवां थो त मूं सिंध जे कल्चर खे दीवार चीन ॾेई छॾी आहे जंहिंखे हाणे को बि फ़तह न करे सघंदो। हू अणदुखायल सिगरेट आङुरियुनि में रखंदे चवे थो, 40 खां वधीक किताबनि जे मुसनिफ़ अयाज़ नाविल खां सवाइ तक़रीबन सभिनी सिन्फ़ुनि में कलमी पोरियो कयो। हुनजो नसर तोड़े नज़म ॿिन्ही में हिकु क़िस्म जो तरन्नुम आहे, सुर ताल आहे। अयाज़ पाण चवे थो त शाइरी रक़्स कंदी आहे, नसर पंधु कंदो आहे, पर अयाज़ जो नसर बि शाइरी वांगुरु रक़्स करे थो। पोइ हुन जा ख़त हुजनि, जेल डायरी हुजे, कहाणियूं हुजनि या कराची जा ॾींहं ऐं रातियूं, या मौसमुनि वांगुरु चइनि जिल्दनि में लिखियल आतम कहाणी। बेशक हिकु शाइर जो नसर बि शाइरी जहिड़ो रूह रिझाईंदड़ ऐं सुकून बख़्शींदड़ हुजणु घुरिजे। अयाज़ जी शाइरी जिते असां नौजवाननि लाइ उहो कारनामो आहे, अवां भली समूरी सिंध खे शामिलु करियो जो खेनि उत्साह ॾिनो, हिकु नओं जोश ऐं पंहिंजी मिटी सां वाबस्तगी सेखारी। मज़हब जे बुनियाद ते हासिलु कयल हिन मुल्क में उहो हिकु वॾो कुफ़ुर हो ऐं अयाज़ उन कुफ़ुर में सभिनी खां अकबर हो। सिंधियुनि खे अलॻि क़ौम ऐं माज़ी में हैसियत जे नुक़्ते नज़र जो नज़रिया दान, प्रचारिक ऐं उन लाइ गहरी क़ीमत अदा कंदड़ त साईं जीएम सैयद हो। पर अयाज़ पंहिंजी शाइरी में उन ख़्याल खे ईअं ॻातो जीअं भागो भान वॻ कोट खे ॻातो हो। तोड़े जो अयाज़ सिंध जो उहो नरोदा हो जंहिंजे अमली ज़िंदगी जो आलंदी सैयद न हो, पर उनजी शाइरी ख़्याल ऐं पैगाम जो आलंदी रुगो सैयद ई हो। केरु नथो ॼाणे त वेड़ में रुगो हथियार न खपनि, अहिड़ा गीत बि खपनि जेके दिलनि खे ताज़गी ऐं उत्साह बख़्शींदे, ऐं अयाज़ उहो कारनामो करे ॾेखारियो। तुंहिंजी कोसर तोखे परती मूंखे ॾेम छॾे, काबे में बि यादि अचे थी मूंखे कींझर जी। अयाज़ जी शाइरी जो ॿियो कारनामो उहो आहे त हुन भिटाई वारी ॿोली खे तजदीद कई। हुन न रुगो भिटाई जे लफ़्ज़नि खे पंहिंजी शाइरी जे सेज ते सजायो, पर उन में हज़ारे नवनि लफ़्ज़नि जो इज़ाफ़ो बि कयो। हुन नयूं तरकीबूं, नवां इस्तारा ऐं नवां काफ़िया, नयूं तशबीहूं ऐं नयूं अलामतूं ॿोली जी झोली में विधियूं। ऐं अयाज़ जे अखरनि में त ए सिंध मूं तो लाइ सुञा पुरिया आहिनि ऐं भींगनि खे खाट हया आहिनि। मूं रती रती करे मेड़ी आहे, उनखे धूड़ धई वांगुरु सूंझे साफ़ कयो आहे, ऐं तो लाइ झूने खां झूना ऐं नवां खां नवां ॻह गढ़े तोखे कुंवार वांगुरु सिंगारियो आहे। न रुगो मूंखे कोई सॻु सूधो पकिड़े न सघियो, पर मूं किथे बि पंहिंजा पेर बि न छॾिया आहिनि। कींझर जे पाणी ऐं सिंध जी मिटी सां ॻोयल ही शाइरी जेका दिलनि जा ताक़ टोड़े बिना इजाज़त दाख़िल थिए थी ऐं उन्हनि खे पंहिंजे आदर्शनि वांगुरु पाण अर्पे छॾे थी, ऐं उन जे सॻ खां केरु इनकारी आहे। वतन खे देवता जो रूप ॾींदड़ कंहिं नए मज़हब जे प्रचारिक हिते जी शाइरी पंहिंजे चांवट ते कंहिं खां सजदा नाहिनि कराया। तोड़े जो अयाज़ जी मज़ाहिमती शाइरी कालकान देवी जे मंदरु वांगुरु रत घुरे थी, पर पोइ बि उनखे कंहिं पुठी न ॾिनी आहे ऐं न वरी इनकार जो कुफ़ुर कंहिं कयो आहे। अयाज़ जी शाइरी में असांजी पूरी तारीख़ दोहरायल आहे। हुन अरोड़ जे किले, रूपा माड़ी, दोदे सूमरे ऐं दुल्हे ख़ान खे ॼण नओं जनमु ॾेई असांजे आॾो आंदो आहे। हुनजी शाइरी असांखे सम्झायो आहे त असांजा हीरा कॾहिं बि मैदान छॾे न आहिनि भॻा ऐं सदाईं विढ़ंदे मारिया विया आहिनि। हुनजी शाइरी असांखे अहसासु ॾियारियो त हिकु हारायल क़ौम वटि बि कुझु फ़ख़्रु लाइक़ु थी सघे थो, त कोई ॾढ, कोई आसरो
ऐं का उमेद सरजी सघे थी। ऐं हुनजी शाइरी वर्णायो त अवल ऐं आख़िर मिटी आहे ऐं मिटी सां ईअं चहटियल रहो जीअं कोई बुखायल ॿार पंहिंजी माउ जी छाती सां चहटियल हूंदो आहे।